अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा शेर दिल वारा हाणे रावल खान के मारे छॾींदा। छा जाबिर खान हाणे पंहिंजी परेशानी में वकोड़जी वेंदो। छा चाकर खान के इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। त दोस्तों सब्सक्राइब करण सां को जो बैलेंस निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करे हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल वारा जेको आहे रावल खे गोटा ॾेई ऐं मारे छॾींदा। पोइ जेका आहे रावल जी नौकराणी आहे उनखे चाकर जी घरवारी मारे छॾींदो। मतिलबु त इन ॿिन्हिनि जो कमु तमामु थी वेंदो। पोइ चाकर खान खे ख़बर ई न पवंदो त आख़िरकार इन्हनि ॿिन्हिनि खे मारण वारो केरु थो थी सघे। पोइ चाकर खान पंहिंजी घरवारी खां पुछंदो त इहो मसलो आख़िर कीअं थियो। पोइ चाकर जी घरवारी चाकर खे चवंदो त असांखे ख़बर न आहे त आख़िरकार हीउ मसलो कीअं थियो, दुश्मन कीअं हमले में रावल खान खे मारे विया। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चाकर जी घरवारी जेको आहे जाबिर खान खे फोन करे इतला करे छॾींदो ऐं उनखे चवंदो त हाणे तूं टेंशन न कर, तूं इन ॻाल्हि खां छुटले बस तूं परेशान न थी, जो मूं रावल जो कमु तमामु करे छॾियो, हाणे हू तोखे कुझु बि न करे सघंदो। जाबिर चवंदो त हा दिलबर, अगरि जेकॾहिं तूं ईअं न करी हा त पोइ मां घणो परेशान हुजां। जेकॾहिं तूं रावल जो कमु तमामु करे छॾियो त पोइ तो इहो सुठो कयो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा चाकर खान जेको आहे घर वापसि अची वेंदो। हू पंहिंजे दुश्मन खे मारण जी कोशिशि कंदो, मतिलबु त पंहिंजे दुश्मन जेको आहे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदो ऐं पंहिंजी घरवारी जे सलाह ते। ऐं उन खां पुछंदो त तो इहे कोन ॾिठा जेके रावल खान जे मथां हमलो कयूं, मतिलबु त मुंहिंजे पुटु रावल खान खे नुक़सानु पहुचायूं। चाकर खान जी घरवारी चाकर खान खे चवंदो त न बाबा साईं, मूं उन्हनि खे न ॾिठो आहे न ॿुधो आहे, मुंहिंजे दर खे तालो लॻल न मां घरां ॿाहिरि निकितो आहियां। हाणे ख़बर न आहे त आख़िरकार हुननि दुश्मन रावल कीअं वर में चढ़ी वियो। ऐं पोइ चाकर खान वेंदे वेंदे जेको आहे शेर दिल वारनि खां पुछा कंदो ऐं शेर दिल वारनि खे चवंदो त मुंहिंजी हवेली में चोर घड़ी आया। पोइ तव्हां उन्हनि खे ॾिठो त कोन जे रावल खान खे मारे मुंहिंजी नौकराणी खे मारे पंहिंजो मक़सदु हासिल करे विया। हाणे मूंखे तव्हांखे जेको आहे इहो ॻोल्हणो पवंदो त मुंहिंजी हवेली में केरु लथा ऐं केरु नाहिनि लथा। शेर दिल चवंदो त बाबा साईं, असां इन्हनि जे अचर में आहियूं न पचर में आहियूं। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।